दीन के खिलाफ, दीनदारन के खिलाफ महाज आसमान ते मोकल आए। लेकिन हिते असांजे मुल्क में असांजे इलाक़नि जो हाल भी माण्हू जी ज़हनियत ऐं माण्हू जी सोच भी को उन्हनि जे सोच खां घणी मुख़्तलिफ़ कोन्हे। हिते भी दीन आर बणजंदो पियो वञे। मौलवी ऐं आलिम खे गार बणाइण जी कोशिश कई पई वञे। नफ़रत जी निगाह सां मौलवीअ खे पेश करण जी कोशिश कई पई वञे। मुल्लो आहे, मौलवी आहे, ॼण त मुआशरे जो गैर ज़रूरी अंसर मौलवी आहे। इन ॻाल्हि खे सम्झो त अॼु पूरे दुनिया जे अंदर अकेलो मुल्क पाकिस्तान आहे जिते मस्जिद आजाद, मिंबर आजाद, महराब आजाद, मौलवीअ खे जीअं वणे तीअं तकीर करे को पुछण वारो कोन्हे। मिंबर तां जहिड़े क़िस्म जो वाइज़ ऐं नसीहत करे को पुछण वारो कोन्हे। अॼु मौलवी आज़ादीअ सां दीन जे, इस्लाम जे मज़बूतीअ जे लाइ तबलीग ते वञणु चाहे। 3 ॾींहनि में, 10 ॾींहनि में, 40 ॾींहनि में, 4 महीननि में, साल जे ज़मान में को पुछण वारो कोन्हे। अॼु किथे मदरसो खोले तालिब इल्मनि खे विहारे क़ाल अल्लाह ऐं क़ाल रसूल जो दर्स ॾे को पुछण वारो कोन्हे। अॼु मौलवी साहब मस्जिद आलीशान ठाहे ऐं मस्जिद में माण्हुनि खे अल्लाह जे तरफ़ सॾे को पुछण वारो कोन्हे। अॼु मौलवी साहब कंहिं बि वॾेरे सां यूनियन काउंसिल में इलेक्शन में बीहे, वार्ड ते बीहे, क़ौमी असेंबली जी निशिस्त ते बीहे को पुछण वारो। इहा शइ मग़रिब खे क़बूल कोन्हे। मग़रिब जे पुटनि खे क़बूल कोन्हे त पूरे दुनिया जे अंदर इमामनि खे तकरीरूं डीसी साहब लिखी ॾे, एसपी साहब लिखी ॾे। सऊदी जहिड़नि मुल्कनि में, दुबई जहिड़नि मुल्कनि में, कतर जहिड़नि मुल्कनि में, तुर्की जहिड़नि मुल्कनि में मौलवी थाणेदार जो पाबंद हुजे ऐं ठटे जे हिन मिंबर ते वेही करे मौलवी अहमद खे जेको वणे थो तेको तकरीर थो करे, मौलवी अहमद जे पेर में ज़ंजीर विझो। मस्जिद असांजी मर्ज़ीअ खां सवा, मदरसो असांजी मर्ज़ीअ खां सवा न ठहंदो। रजिस्ट्रेशन बंदि कयो। तबलीगी केरु थींदा आहिनि? घर जंग में वञी करे माण्हुनि खे अल्लाह जे तरफ़ सॾण वारा इन्हनि ते कदोगन लॻायो। मौलवी केरु थींदा आहिनि? सियासत में हिस्सो वठण वारा। 72 सालनि में पहिरियों दफ़ो असेंबली में वञी करे अमेरिका जे मंसूबनि खे ख़ाक में मिलाए ख़त्म नबूवत जे कानून जी चौकीदारी करण वारा। मौलवी केरु थींदा आहिनि? असेंबली में क़ुरान जी ॻाल्हि करण वारा, क़ुरान जे कानून जी ॻाल्हि करण वारा। लिहाज़ा मौलवी खे कार बणायो ताकि हे दुकानदार, ताकि हे मजदूर, ताकि हे हारी मौलवी का नफ़रत करे। जॾहिं इहो मौलवी का नफ़रत कंदो, पंहिंजे बच्चे खे, पंहिंजे पुट खे, पंहिंजे धीउ खे दीन खां, दीनदारनि खां परते रखंदो। इन्हनि खे स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटी जे तालीम तरफ़ वठी वेंदो ऐं इन्हनि जो नस्ल जॾहिं